जे त असां हिन वक़्तु ॿोॾ मुतासिरीन सां असां गॾु बीठा आहियूं। हिते हुकूमती नुमाइंदा त अञा ताईं नाहिनि पहुता, पर हिते कुझु जेके रहमदिल माण्हू आहिनि, जेके एहसास रखनि था इंसानियत जो, जेके एहसास रखनि था त हिन वक़्तु इंसान तमामु ज़्यादा मुश्किलात में आहिनि। जीअं पूरी सिंध हिन वक़्तु ॿोॾ जो शिकार आहे, पर अॼु इन जॻह ते अधे वारनि जेको आहे असां सभिनी मतिलबु गॾिजी करे हिकिड़ी मेडिकल कैंप जेका आहे हिननि मुतासिरीन जे लाइ असां लॻाई आहे, जंहिंमें तमामु ज़्यादा घणा जेके ॿार आहिनि हिन वक़्तु मुख़्तलिफ़ बीमारियुनि में बकेटजी विया आहिनि, जीअं ई हुननि जी माइग्रेशन थी आहे हिते त। पर अफ़सोस इहो आहे त हिते जेके बि माण्हू आहिनि उहे सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि चवनि था त जेका बि असांजी मदद कई वई आहे उहा प्राइवेट माण्हुनि कई आहे, उहा रहमदिल माण्हुनि कई आहे, पर हिन वक़्तु ताईं को बि अवामी नुमाइंदो हिननि वटि नाहे पहुतो। के बि हिननि खे खीमा नाहिनि ॾिना विया, ना ई हिननि खे को गवर्नमेंट तरफ़ां को राशन मिलियो आहे। जेके डिसीज़ खे 4-4 करोड़ रुपया मिलिया या आलमी जेको फंड मिलियो उहो हिननि में को बि तक़सीम नाहे कयो वियो। हिते जेको कुझु बि थिए पियो, जेका कुझु बि हिननि जी वाहुर कई पई वञे त उहे सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेके रहम रखंदड़ माण्हू आहिनि उहे ई सभु हिननि जी वाहुर कनि पिया। ऐं मूंखे तमामु ज़्यादा ख़ुशी आहे त असांजे सिंध में उहे माण्हू बि मौजूदु आहिनि जेके पंहिंजे मारूअड़नि खे हिन ॾुखे वक़्त में अकेलो नथा छॾनि, उन्हनि जो साथ निभाइनि था ऐं उहा इहा शइ महसूसु कनि था, पंहिंजे अंदरि में इहा तकलीफ़ महसूसु कनि था त अॼु असांजी धरती वासी केतिरे क़दुरु मुश्किलात में आहिनि ऐं इन मुश्किल घड़ी में असांखे हिननि सां गॾु बीहणो आहे। ऐं मां तमामु ज़्यादा इन शइ खे ॾिसी करे ख़ुशि बि आहियां ऐं मां उमेद बि करियां थी त पूरे सिंध खां मूंखे हुकूमत खां का बि उमेद न आहे त हुकूमत का बि हिननि जी वाहुर न कंदी। जेकॾहिं 4 करोड़ रुपया हर हिकु डिसीज़ खे मिलिया आहिनि त उहे ख़बर न किथे ग़ाइब थी विया आहिनि, या हिन खां अलावा जेके बि इमदादी सामान मिलियो आहे उहो बि हिननि वटि नाहे पहुतो। त हीअं बि सम्झा थी त वरी बि हिननि खे हुकूमत मां नथी सम्झा का उमेद आहे त का शइ मिली सघे थी, पर मां उन्हनि सभिनि पंहिंजे भाइरनि खे अपील कंदसि तव्हां सभु अॻिते वधो, छाकाणि त असांजी सिंध जा माण्हू, असांजी धरती जा माण्हू हींअर तमामु ज़्यादा मुश्किलात में आहिनि। असां थोरी अगरि मदद करियूं था त यकीन ॾियणो उहा असांजी मदद तमामु वॾी शक्ल सूरत अख़्तियार करे थी, जेका हिननि जे लाइ मुसीबत जी घड़ी में तमामु ज़्यादा फ़ाइदेमंद साबित थींदी।